अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना सुब्हानल्लाह वजअलना मिन उम्मत हबीबिहिल मुस्तफ़ा सुब्हानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमत वल हुदा सुब्हानल्लाह अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा सुब्हानल्लाह व अस्हाबिही उलुल करम वल इज़्ज़त वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा सुब्हानल्लाह अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम सुब्हानल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लाह वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात सुब्हानल्लाह बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून सुब्हानल्लाह वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारक वसल्लम सुभान अल्लाह। खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन, हाज़रीन व नाज़रीन, प्यारा मुसलमान भाइरों,
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम। मुझे सुहणे रब करीम जा लख लख एहसान जो अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा जह करीम रब जी ज़ात तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि ते करम फरमायो, निगाहे ख़ास फरमाई। अल्लाह ताला तव्हां असांखे हिन पंहिंजे मखलूक में अॼु चूंडियो, हिन इलाइक़े मां चूंडियो। इन अल्लाह जे चूंड ते शुक्रानो अदा कंदे चओ त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख एहसान। सुभान अल्लाह। जो इंसान बनाए, महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बनाए। अॼु भलारी रात 10 मुहर्रमुल हराम जी रात आ। इन रात जे अंदर मुझे सुहणे रब करीम जे ज़ात बाबरकात तव्हां ऐं असांखे हिक अहिड़ी महफ़िल नसीब कई आ, जंहिं महफ़िल जो मक़सद को दुनिया जो कारोबार नाहे, जंहिं महफ़िल जो मक़सद का अफरा तफरी नाहे, जंहिं महफ़िल जो मक़सद का दुनिया जी वाह वाह नाहे, जंहिं महफ़िल जो हिकिड़ो मक़सद आ उहो कहिड़ो त हिन महफ़िल में वेही करे अॼु जी रात असां पंहिंजी निस्बत मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़नि जे उन सुन्नत खे अदा कयूं, उन निस्बत सां जो अॼु रात करबला जे मैदान जे अंदर मुझे मदीने जे घोट शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जागी करे रब जो कुरान पढ़ियो हो ऐं पंहिंजे नाना ते दुरूद पढ़ियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जिंदगी जो रातियूं गुज़रन पयूं, हयातीअ ते कोई भरोसो नाहे, हिक पल जी ख़बर नाहे। मुंहिंजा मिठड़ा दा याद रखो, जॾहिं अल्लाह जे हुकुम खां सवा हिकिड़ो कख भी नथो चुरी सघे ईमान असांजो। रब फरमायो इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, हर शइ जो मां क़ादिर हां। जॾहिं अल्लाह जे हुकुम खां सवा हिकिड़ो पन भी नथो चुरी सघे त पोइ चओ त असांजो ईमान आहे त हिते असां बि पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन आया आहियूं, रब जे ज़ात हिते पहुचा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक सुणा, बेशक। मुंहिंजा मिठड़ा अदा, पोइ उन रब जा छो न शुक्राना ॻायूं, जंहिं रब हिक अहिड़ी महफ़िल में तव्हां असांखे पहुचायो आहे। इन महफ़िल खे मुनाक़िद करण वारो असांजो दोस्त फिदा हुसैन, उन जा भाइर ऐं खुश नसीबा जो उन जो बाबा साईं बि अल्हम्दुलिल्लाह दुनिया ते अल्लाह उनखे हयाती ॾिनी आहे ऐं पंहिंजे इन सफ़ेद रीश में उन जी अछड़ी ॾाढ़ी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियुसि त मियां फिदा हुसैन तोखे मुबारक आहे जो पंहिंजे पीउ खे इन उमिरि में अहिड़ियूं महफ़िलियूं मुनाक़िद कराए ऐं हुन जे दिलि खे सुकून थो ॾी। जॾहिं जेकॾहिं सुभाणे मौत मथे ते आहे, उन जे मथां मौत अचे वेंदो त उनखे हसरत कोन रहंदी त मुंहिंजे बचड़नि अहिड़ो कमु न कयो जंहिंमें मुंहिंजी दिलि ठरे हां। मुंहिंजा दोस्तो, हुननि अहिड़ो कमु करे ॾेखारियो आहे जो हुनजी हिते बि दिलि ठरंदी, इंशाअल्लाह क़ब्र में बि हिन जो अजर हुनखे मिलंदो, हुनजी दिलि ठरंदी। आमीन, इंशाअल्लाह, आमीन। त मुंहिंजा दोस्तो, इंशाअल्लाह ताला दिलि खोले वेहो। इंशाअल्लाह ताला अॼु सुहिणी रात आहे, सुहिणी महफ़िल पढ़ंदासीं, रब जो क़ुरान पढ़ंदासीं, मदीने वारे जो शान पढ़ंदासीं, हबीब जो हदीसूं पढ़ंदासीं, आका जे बचड़नि जो ख़ालिसतन अॼु शान पढ़ंदासीं मुंहिंजा दोस्तो, ऐं पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदासीं। छो त महबूब जे बचड़नि जे प्यार सां ईमान, हूअं बि जेको जंहिंजो आशिक़ हूंदो आहे उन जी तारीफ़ ॿुधी उन जी दिलि ख़ुशि थींदी आहे। सुभान अल्लाह। अलाए किथां किथां खां अॼु रात ॾिसो केॾी थधड़ी रात थी आहे अॼु अल्हम्दुलिल्लाह। हे हज़ारनि जी मख़लूक जो हिते गॾु थियण ई मुंहिंजे अल्लाह जे करम जी निशानी आहे। दोस्तो, उहे बि हदीस पाक जो मफ़हूम कुझु ईअं आहे त जंहिं बि जॻह ते बानड़ा न अल्लाह जा ख़ुदा जे ज़िक्र जे लाइ, महबूब जे दुरूद पढ़ण जे लाइ वेहंदा आहिनि,
दोस्तो मुझो रब उन्हनि ॿाननि ते नाज़ कंदो आहे। सुभान अल्लाह, बेशक मुझा मिठा अदा तोखे पंहिंजो पुटड़ो प्यारो आहे। जेकॾहिं उहो को सुहिणो कमु करे ईंदो आहे त पीउ नाज़ करे ॻाल्हि कंदो आहे ओड़े में पाड़े में त मुंहिंजे पुट मैट्रिक में A1 ग्रेड खयो आहे, मुझे पुट ही वॾो कारनामो अंजाम ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिकु पीउ पंहिंजे बच्चे सां बेशक प्यार करे थो, हिकु अमड़ पंहिंजे बच्चे सां बेशक प्यार करे थी, लेकिन सच इहो अथव त अबे अम्मा जो प्यार जेको आहे इहो भी अल्लाह जे प्यार जे आॾो मसनूई प्यार आहे। हक़ीक़ी प्यार मुंहिंजे ख़ुदा जो आहे, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। जिनजी नंढड़ी हिकिड़ी झलक ॿुधायां, अबे खां वधीक अमड़ मेहरबान हूंदी आहे बच्चनि जे मथां मिठा, बेशक। लेकिन अमड़ भी रात जो बच्चो हिकिड़ो दफ़ो चवे अम्मा जीव बच्चा अचे खीर वठ, 10 मिंट रखी वरी करे अम्मा रोए, मां चवंदी पुट हाणे त खीर ॾिनो थमई भला अचे वठ, वरी 10 मिंट रखी वरी चे बच्चो रोए, मां चवंदसि पुट अॼु तोखे छा थियो आहे, छो निंड फिटाई थई, खणी खीर ॾींदसि, पर जॾहिं चौथो दफ़ो रोई त कन खे थोड़ो महटको ॾींदसि त हाणे गंज थी वियो, पाण भी निंड कर, मूंखे भी निंड कर ॾे, छो मुंहिंजी निंड फिटाई थई। ओ मुंहिंजा दोस्त, चीजल अमड़ भी जेकॾहिं बच्चो 4-5 दफ़ा निंड फिटाए अमड़ जी, अमड़ तंग थी पवंदी आहे। लेकिन कुर्बान वञा मुंहिंजे करीम रब जे प्यार जे मथां, मुंहिंजो अल्लाह, मुंहिंजो करीम रब पंहिंजे फरिश्तनि खे चवंदो, ओ फरिश्तो जेकॾहिं हिकिड़ो बानो भी सॾु कंदो आहे, या अल्लाह 10 दफ़ा मुंहिंजो रब न पर 70 दफ़ा चवंदो आहे, जीव मुंहिंजा बाना, जीव मुंहिंजा बाना, जीव मुंहिंजा बाना। छा खपई? जेकॾहिं मुंहिंजा दोस्त बानो बेफिक्राई करे गुनाह करे थकबो आहे, ग़ैबी आवाज़ ईंदो आहे, ओ गुनाह करण वारा तूं त गुनाह करे करे थकिजी पियो आहे, पर मां अल्लाह जी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे कोन थकी आहे, अञा भी वक़्तु थई, बस रुगी मां अल्लाह जे दर ते तौबह कर, मां अल्लाह जे तौबह जा दर खुलिया पिया आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो, उन करीम रब जा लख लख एहसान, अहिड़े मेहरबान रब भी क़ुरान करीम में छा फरमायो आहे, फज़कुरूनी अज़कुरुकुम। उन करीम रब जेको हिकिड़े सॾ में 70 दफ़ा जी जी चवे, उन करीम रब भी फरमायो आहे त फज़कुरूनी अज़कुरुकुम। सुभान अल्लाह। तू मुखे सॾड़ा कर, तू मुखे याद कर, तू मुझो जिक्र कर, त मां अल्लाह भी तुझे मथा मेहरबानियूं कयां। सुभान अल्लाह। ऐ मुझा बानड़ा, तू पंहिंजे तन्हाईअ में मां करीम रब खे याद कर, मां अल्लाह पंहिंजे रबूबियत में तो बाने जे मथा मेहरबानी कयां, तोखे याद कयां। तू मखलूक में फर्श ते याद कर, मां अल्लाह अर्श ते आसमानी फरिश्तन में तोखे याद कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं करीम रब, मेहरबान रब, खालिक मालिक रब भी इए फरमाइंदो आ, बाना तू मुखे याद कर, मां तोखे याद कयां। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो तव्हां सां खे सुबुह ताईं पक्को दलील मिलियो, जेको जंहिंखे याद कंदो आहे उहो भी उनखे याद कंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां असां अॼु हिन महफ़िल में खुदा जो जिक्र भी कयूं था, मदीने वारे मीर जो दुरूद भी पढ़ूं था, खुसूसन अज रात शहीदे करबला हसनैन करीमैन जो जिक्र भी कंदासी, अल्लाह जे पाक कुरान करीम जूं लोलियूं भी ॾींदासी, पंहिंजो ईमान ताज़ो भी कंदासी, लेकिन इन अक़ीदे सां हलंदासी। छो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो याद रखी छॾियो, अक़ीदो
हिक ज़मीन जे मिसला ईमान ऐं अक़ीदो ज़मीन जे मिसला अमल सालिह बिज जे मिसला जेकॾहिं ज़मीन नाहे बिज केतिरो बि हुजे कम जो नाहे जेकॾहिं ज़मीन आहे त बिज बि बाद में कम जो आहे अमी अक़ीदो ऐं ईमान हिन महफ़िलनि खे करण जो कहिड़ो आहे फ़क़ीराणे अंदाज़ में सादड़े अंदाज़ में ॿुधाई मतां इहो सोची त असां अॼु न्याज़ जूं ख़ैर जूं 20 देगियूं करे 30 देगियूं करे इमाम हुसैन ते थोरो कयो आहे न मुंहिंजा दोस्त मतां सोची क़ुरान करीम जा 20 ख़त्मा पढ़ाए असां इमामनि ते थोरो कयो आहे न मुंहिंजा दोस्त न मुंहिंजा दोस्त तो असां उन्हनि ते थोरो कोन कयो आहे मगर रब जे ज़ात तो असां ते थोरो कयो आहे जो इहा तौफ़ीक़ अता फरमाई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो बादशाह खे कंहिंजे मदद जी ज़रूरत हूंदी आहे ॻाल्हायो दोस्तो ॻाल्हायो थोरो ॻाल्हाईंदा अचो न मुंहिंजा सुणा हे दोस्त त ॻाल्हाईंदो पर तव्हां ॻाल्हायो दोस्तो बादशाह खे कंहिंजे मदद जी ज़रूरत हूंदी आहे पैसनि ॾोकरनि जी अदा कान हूंदी आहे न मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी दिलबर छा चयो शाहस्त हुसैन सुभान अल्लाह ॿई हथ मथे करे चओ सुभान बादशाहस्त हुसैन शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दी पनाहस्त हुसैन सुभान अल्लाह ये तुझो मुझो अकीदो नाहे मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जवान जो अकीदो आ जेको हिकड़ी निगाह कंदो आ त 95 लख हिंदू मुसलमान करे छड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन कामिल दिलबर जो अकीदो आ त मुंहिंजा दोस्त अजीज ही जेका महफिल कई थो ही तव्हां सां इहो ईमान ऐं अकीदो पक्को रखूं त असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शान वधाइण लाइ कान कई आहे उन जे दर्जात जे बुलंदी जे लाइ न मगर मुंहिंजा दोस्तो अजीजो शान बुलंद त उन्हनि जो कबो आहे कोशिश कबी आहे जेको गुनाहगार हूंदो आहे त गुनाह माफ़ थियनि हदीस मुबारक ॾे निहार मुंहिंजे मदीने जे शहनशाह हसनैन करीमैन ला फरमाए छॾियो सैयदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो मदीने वारे मीर जो फरमान सच्चा बेशक मुझे आका जो फरमान सच्चा रब जो कुरान गॾु हलंदो छो त अल्लाह पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो आहे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा मुझे सुने करीम रब फरमायो आ मुझो महबूब लबड़ा पो चोरी दोआ पहिरीं हुक्म मां रब जे ज़ात जो हूंदो आ नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी शाने हुसैन शाने अहल बैत नारे पीर दम दस्तगी सुभान अल्लाह अजीजाने मन जन्नत जी सरदारी जन के मुझे मदीने जे घोट अता करे छड़िया अल्लाह जे हुक्म सां जुबाने मुस्तफा मां ऐलान थी वयो त हसन हुसैन जन्नत जा सरदार हन जेके सरदार हन उन्हनि के ख़त्मा कहिड़ा बख़्शींदे ख़त्मा त उन्हनि के बख़्शबा जेके गुनाहगार हूंदा त रब इन्हनि जा गुनाह माफ़ करे जन्नत ताईं मोकिले छॾे हो त जन्नत जा सरदार हन उन्हनि सरदारनि जे लाइ तुंहिंजे ख़त्मनि जी ज़रूरत नाहे उन्हनि खे नाहे पर तोखे असांखे ज़रूर आहे
तू असां इन जे ला सब कुछ कयूं था त बादशाह खे गुलन जी जरूरत नाहे हुन जे बागीचे में लखे गुल हुंदा हज़ारे उन जा नौकर चाकर हुंदा मगर जॾहिं को मोहब्बत वारो नंढड़ो गुलदस्तो खणी वेंदो आ बादशाह उन खे कबूल त कंदो आ मुरकंदो भी आ उन खे भाकुरड़ो भी पाईंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये आहे न मुंहिंजा दोस्त त याद रखी छॾ मुसलमान भा ही जेकी कुछ तो असां अॼु कयो आ या कंदा था चऊं या करे रहिया आहियूं इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं कंदा रहंदासीं। इरादो अकीदो ईमान पक्को रखो इन जे ला था कयूं त ही तोहफ़ो महबूब जे बचड़न जे हुजूर में पेश कयूं कबूल पवे छो त जन्नत जी सरदारी मालिकी रब उन्हनि खे ॾिनी आ। जॾहिं लघऊं असांजो कंधड़ो भले हेठि हुजे हथड़ो वठी चवनि ओ फिदा हुसैन हकड़ा कंधु हेठि न कर कंधु मथे कर मां हुसैन वटि तुंहिंजो उहो कुर्ब जो गुलदस्तो पोतला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा। मुंहिंजा दोस्तो इन अकीदे इन ईमान ऐं इन नियत सां असां ही महफ़िलियूं कंदा आहियूं इहो अकीदो आहे या मट इहो मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं का कमी कोताही आहे त हाणे चेंज करे वठ चेंज करे अकीदो साफ़ ऐं सुथरो रख। इन शहर सां हिन महफ़िल जो आगाज़ कंदुमि किसो कर बलवारन जो त ॿुधी सुभान अल्लाह अॼु अखड़ियुनि आब वहायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाय हाय किसो कर बलवारन जो त ॿुधी अॼु अखड़ियुनि आब वहायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। सुभान अल्लाह। हुई अल्लाह डुला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा हुई अल्लाह डुला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा अॼु शहर मदीनो छॾे बचड़ो अॼु शहर मदीनो छॾे बचड़ो वञी पर पट खेत वसायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही ॾिसो दीन नाने जो बचायो आ। सुभान अल्लाह। जिते पाणीअ एवज़ तीर मिलन तब पेर न पोइते सजण प्या कन जिते पाणीअ एवज़ तीर मिलन तब पेर सजण न प्योइते प्या कन ही जोश ऐं जज़्बो नाने नबीअ इहो जोश ऐं जज़्बो नाने नबीअ पंहिंजे लुआबिदन सां प्यारियो आ
ही जोश ऐं जज़्बो नाने नबीअ पंहिंजे लुआबिदन सां प्यारियो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे क़ुरान करीम फुरक़ान हमीद जी तिलावत कयूं, लेकिन उन जो तर्जुमो करण खां पहिरीं हीअ ॻाल्हि ज़रूर ॿुधो ऐं दिल जे हुज़ूर सां ॿुधो। अॼु तव्हां सां जो ईमान रब जे क़ुरान करीम जे मथां वा जेॾी महिल जेको बि मुस्लमान कावड़बो आहे चवंदो आहे हीअ ॻाल्हि बि क़ुरान में ॾेखारियो, हीअ ॻाल्हि बि क़ुरान करीम में ॾेखारियो। यादि रखो दोस्तो, कंहिंखे परेशान थियण जी ज़रूरत नाहे। मुंहिंजी तरबियत अल्लाह आबाद वारे जवान सजण पीर कई आहे। इंशा अल्लाह ताला हिकिड़ो लफ़्ज़ बि इंशा अल्लाह ताला कचो कोन हूंदो। म्या फिदा हुसैन अहिड़ी ॻाल्हि कान कबी जो तोखे सुभाणे सफ़ायूं ॾियणियूं पवनि, अहिड़ो सुहिणो ॻाल्हाइबो जो सुभाणे को धारियो बि चवे त म्या हा रब जो क़ुरान ईअं पढ़बो आहे, मुस्तफ़ा जो शान ईअं ॻाइबो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेफ़िक्र थी वञो, जंहिं बि जगह ते ही सजण साईं जो ग़ुलाम हुजे, भले शिया अचनि, भले देवबंदी अचनि, भले अहले हदीस, सॼी दुनिया अचे, इंशा अल्लाह ताला कोसो कोई न थींदो जंहिंजे दिल में ईमान जो ज़रड़ो बि हूंदो। इंशा अल्लाह ताला हिन महफ़िल मां झोल भरे पोथंदो। आमीन सुभान इंशा अल्लाह ताला। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ये फ़कीरानी महफ़िल आहे। हिन फ़कीरानी महफ़िल जे अंदरि उथंदे क़ुरान करीम जो ज़िक्र इन करे कयूं जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे थोड़ो तवजह कयो। अल्लाह जो क़ुरान छा ॻाल्हायो? अल्लाह जो क़ुरान, जंहिंजो नालो अल्लाह जो क़ुरान आहे, उहो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ुबान आहे। सुभान अल्लाह सुभान। हिकिड़े ॾींहं में नाज़िल कोन थियो आहे, 8 ॾींहनि में नाज़िल कोन थियो आहे, 6 महीननि में नाज़िल कोन थियो आहे, 23 सालनि जे अंदरि अल्लाह जो क़ुरान नाज़िल थींदो रहियो आहे। काथे थींदो रहियो आहे? रब जे क़ुरान जी ताक़त कहिड़ी आहे? छो त इमामनि सुहिणनि जो ज़िक्र क़ुरान खां परे कोन्हे, क़ुरान सुहिणनि इमामनि खां परे कोन्हे को। इन करे क़ुरान करीम खे बि गॾु खणी हलंदुसि, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जे शान खे बि गॾु खणी हलंदुसि, सुहिणे लतीफ़ जे शहरनि खे बि गॾु खणी हलंदुसि, छो त उहो अल्लाह जो कामिल वली आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जंहिं पंहिंजे जज़्बात जो इज़हार कयो आहे, उहो बि गॾु खणी हलंदुमि। तव्हां रुॻी पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे तयारु करे वेहो, इश्क जे मोहबत वारे उन जज़्बे खे तयारु करे वेहो। जिस्म खे हिते रखो, पंहिंजे दिलि खे मदीने ॾे परवाज़ कराए छॾियो। जिस्म हिते हुजे, दिलि महबूब मदीने वारे घोट वटि हुजे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अज़ीज़ाने मन, 23 सालनि जे अंदरि अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो आहे। नाज़िल कंहिं ते थियो आहे? चओ त महबूब मदीने जे मीर ते थियो आहे। सुभान कहते नाज़िल थियो आहे मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिन पाक सीने मुबारक ते नाज़िल थियो आहे। लेकिन क़ुरान करीम दे निहार रब जो क़ुरान छा थो ॿुधाए? मुंहिंजो अल्लाह उन सुहिणे क़ुरान ला फरमाईंदो आहे, लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। सुभान अल्लाह।
मुझे करीम रब फरमायो ओ कायनात वारो बुधी छड़ियो मां अल्लाह जे हिन सुने कुरान करीम में एतरी त ताकत एतरो त उन जो बारा एतरो त उन में जोशा एतरी त उन में नूरानी कुवता जो मां अल्लाह जी जात अगर इन कुरान करीम के जबलन ते नाज़िल कया त जबल भी खाक थी वजन सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यानी हिन सुने कुरान करीम जे ताकत जो पार जबल भी न खणी सघन हा। अल्लाह इए कोन चयो त ओहद जबल न खणे हा तूर जबल न खणे हा न न रब चयो जबल न खणन हा। यानी कायनात में जेतरा भी जबल हन उहे कुरान जे ताकत ऐं नूर जो पार न खणी सघन हा। मुझे रब फरमायो दिसो दुनिया वारो अखियूं खोलियो कायनात जे जबलन जी ताकत जेको पार न पई खणी सघे मां खुदा पंहिंजे महबूब मुस्तफा जे सीने में एतरी ताकत ता फरमाई उहो नूर उहो पार मां रब नाज़िल कंदो वियुसि मुंहिंजो महबूब सीने में सांढींदो वयो उन सींधे में उन सजी ताकत खे जज़ब करे मुंहिंजा दोस्त जीअं सिज ॾे केरु निहारे कोन सघंदो आ चंड्रमा केरु अख कढंदो ई कोन्हे को हबीबन करीबन उन सिज खां वधीक रोशनीअ खे पंहिंजे सीने में जज़ब करे वरी चंड जहिड़ी थधड़ी रोशनी करे उम्मत खे ॾिनी को 10 सालनि जो क़ुरान जो हाफ़िज़ को 80 साल जो कुराड़ो क़ुरान जो हाफ़िज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा। कंहिंजो कमाल आहे चो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे सीने जो कमाल सुभान अल्लाह। जेकॾहिं इहो क़ुरान दिल पर महबूब मुस्तफा जे सीने ताईं न पहुचे हाँ त दुनिया में कंहिंखे ताकत ई कान हुई इन कुरान करीम जे बार के बर्दाश्त करण जी। लेकिन सोच त सही जंहिं सीने में कुरान आयतूं आयतूं थी आयो आ सूरतूं सूरतूं बणजी आयो आ थोड़ो थोड़ो थी आयो आ सीने मुस्तफा में गॾु थींदो वियो आ जंहिं सीने मुस्तफा में रब जो कुरान नंढड़ो थी वॾड़ो थियो आ ईमान सां ॻाल्हाए मुंहिंजो हसन हुसैन सुणो भी उन सीने ते खेॾंदे खेॾंदे वॾो थियो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। याने कुरान करीम ऐं इमाम हसन ऐं हुसैन अहिड़ा पाण में घाटा यार जेके लेटंदा भी हिकड़ी जगह ते त नंढा थी वॾा भी हिकड़ी जगह ते थिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो जो दोस्त जेकॾहिं मुंहिंजा दोस्त तूं पंहिंजे दोस्त खे छॾे नथो सघीं त बचपन जो यारा त कुरान भी वफादारा है सुभान अल्लाह कुरान भी वफादारा मुझो हुसैन त वफादारन जो सरदारा सुभान अल्लाह। सूरह मुल्क पढ़ंदो आं इशा खां बाद में इन जेला त इहा कबर में तंगीअ खां बचाईंदी छो त कुरान वफादारा रुगी सूरह मुल्क पढ़ी त कुरान तो सा वफा करे बुध जेको कुरान जन सां गॾु हिकड़े सीने में रहियो आ उन्हनि सां वफा कंदो या को न कंदो कंदो मुंहिंजा साईं वफा। ओ मुस्लमान गौर त कर मुझे महबूब मुस्तफा करीम जे उन फरमान जे मथां जंहिंमें मुझे आका फरमायो किताबुल्लाह व इतरत अहल बैती मां मुस्तफा बशयूं छॾियो थो वञाव हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान करीम छॾियो थो वञा ॿियो मां मुस्तफा पंहिंजा बचड़ा छॾियो थो वञा लई तफरकू ओ आशिको हबीबन फरमायो आशिको ॿुधी छॾियो लई तफरकू इहो रब जो क़ुरान ऐं मां मुस्तफा करीम जो अहल बैत कॾहिं भी हिक ॿिए खां जुदा कोन थींदा
लन यतफरकू हिक ॿिए खां अलॻि कोन थींदा हत्ता यरदा अलैयल हौज़ ता त गॾु गॾु हली मां मुस्तफ़ा साच हौज़े कौसर ते मिलंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब कुछ मुझो महबूब ॿुधाए वियो मुसलमानो, कुछ भी मुझे आका मख्फी कोन रखियो आ, सब कुछ ॿुधायो आ, लेकिन तव्हां सां पंहिंजो रुगी ईमान बचाए। ऐं मुंहिंजा दोस्त अॻिते हलूं त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन सुहिणे क़ुरान करीम जे अंदर मुझे करीम रब फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सुभान अल्लाह सुभान मुझे अल्लाह। सुने करीम रब फरमायो, मुझे सुने करीम रब फरमायो जेकी मां अल्लाह जे राह में कत्ल कया वञन था, जानियूं कुर्बान कन था। छो मुंहिंजा दोस्त मुझे रब के ख़बर आ, ओ ख़ालिक़ कायनात आ, अल्लाह खां काई गुझाई काने का। तू असां हिक ॿिए खां गुझा थी सघूं था, मुझे रब खां काई गुझाई काने का। असां त आशिकन जो ईमान ऐं अक़ीदो आ त मुझे महबूब मुस्तफ़ा खां बि काई गुझाई काने का। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुझे करीम रब के खबर हुई अहिड़ो ज़मानो ईंदो जो मुझे महबूब मुस्तफ़ा जे ला या मुझे महबूब जे बचड़न जे ला अजीब अजीब थ्यूरीज़ माण्हू कायम कंदा। मां रब अॻे ई ऐलान करे थो छॾियां ख़बरदार थीजो जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया वञन था उन्हनि खे मोल कॾहिं बि न चइजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मनो कह कई यादा अल्लाह पाक गाला गाला कह मनो कई अल्लाह फरमाए तो त जेको शहीद उनखे मोल न चइजो। मौला छा चऊं बल अहिया मुझो रब फरमाए थो ओहो जिंदा। सुभान अल्लाह ओहो जिंदा जिंदा लेकिन वला किल्ला तशऊरून पर तहां के खबर आहे तहां के शऊर आहे कोन ओहो जिंदा कियां। ओ मुंहिंजा दोस्तो अजीजो हिक ॿी आयत क़ुरान करीम जी पढ़ा। अॼु खुलियल रात मिली आ, थधी रात मिली आ, ॾहीं जी रात मिली आ। खोले खोले रब जो क़ुरान हिकिड़ो भले प्रोग्राम करे पोइ पहुतो आ, सुबुह जो वरी प्रोग्राम करणो आ, लेकिन सुबुह कंहिं ॾिठी आ ज़िंदगीअ ते भरवसो नाहे। मन का घड़ी रब जे दरबार में क़बूल पइजी वञे त ॿई दुनियाऊं ठही पवंदियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। सुभान अल्लाह। मुझे करीम रब फरमायो शहीद न रुगी जिंदा उहे जिंदा त आहिनि तव्हां खे उन्हनि जी ख़बर ई काने का त मां रब उन्हनि खे कहिड़ी ज़िंदगी अता कई आहे। मां रब ख़ुदि ऐलान थो कयां पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इंद रब्बिहिम युरज़क़ून हू पंहिंजे परवरदिगार रब वटि रिज़्क़ रोज़ी बि खाईंदा रहन था। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, शाने हुसैन, शाने
हुसैन नारे पीर दम दस्तगी सुभान अल्लाह। ओ मुझा सुना अजीज दोस्तो, मुझे सुने रब जे पाक कुरान करीम जूं टे आयतूं तिलावत कयम। हाणे मुझा दोस्तो अजीजो अचो त मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिकड़ी रुगी हदीस पढ़ी। पो मुझा दोस्त उन सां गॾु अॻिते हलऊं त तव्हां असांखे करणो छा है ऐं करे छा रहिया आहियूं। मुझे महबूब फरमायो, कह फरमायो मुझे महबूब, गाला गाला कह फरमायो मुझे महबूब। ईमान वारा दिल खोले चो मुझे महबूब फरमायो। करीम महबूब सुना। हाय हाय कॾहिं पंहिंजे इन नसीब ते नाज कंदो कर। हा सुना बेशक। मुसलमान ही फकीरानी तकरीर ते इन मां हिकिड़ो नुक्तो बि सम्झ में अचे वी त इंशाअल्लाह ताला तुंहिंजो कमु ठही वेंदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। पंहिंजे नसीब ते नाज कंदो कर। छो कहिड़े नसीब ते नाज कर? अल्लाह खालिक ऐं मालिक आहे, कोई शक न आहे। कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो खालिक आहे, कोई शक न आहे। असां तूं गुनाहगार, खतादार, बदकार, बेकार टको ई न लहूं। इहो सच्चा मुंहिंजा दोस्तो सभु कमियूं कोताहियूं, लेकिन नसीब ते नाज ईअं कर त केॾी न अजीब ॻाल्हि आहे जेको खुदा जो महबूब आहे तुंहिंजो असांजो उहो ई महबूब। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। नाज़ कर पंहिंजे नसीब ते। मरहबा। त जंहिंखे खुदा पंहिंजो महबूब चयो आहे उनखे अॼु तूं असां गुनाहगार बि पंहिंजो महबूब चई रहिया आहियूं। केॾी वॾी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे, इहो केॾो वॾो नाज़ आहे हिकु मुस्लमान खे त तुंहिंजो असांजो बि उहो ई महबूब आहे जेको अल्लाह जो महबूब आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरहबा। न रुगी हिकिड़ो नाज़ पर वधी करे छो न चवां तूं असां इबादत कंदा आहियूं जो आबिद हूं, जंहिं महबूब जंहिं मअबूद बरहक जी इबादत कंदा हूं उहो मअबूद बरहक ॾिस त सही उन जा करम उन करीम रब जी ज़ात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। हक नबी या सय्यद। गौर त कर पंहिंजे नसीब जे मथां सॼी ज़िंदगी इन हिकिड़े नेमत जो शुक्रानो अदा कयूं तॾहिं बि मुस्तफ़ा करीम जो थोरो कोन लाहे सघूं। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान में ऐलान पियो करे बेशक मां अल्लाह जंहिंजी काइनात जो ज़र्रो ज़र्रो इबादत कंदो आहे, हमदो सना कंदो आहे, मअबूद बरहक मां ख़ुदा जी ज़ात आहे, उहो मां ख़ुदा जंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि बानो आहे, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि मां अल्लाह जी इबादत कंदो आहे छो त मां उन जो ख़ालिक हां, उहो मुंहिंजो मख़लूक आहे। लेकिन मुंहिंजो रब थो चवे गौर त कर मुंहिंजा बाना मख़लूक त मां अल्लाह जी केतिरी आहे, लेकिन सॼी मख़लूक मां उहो हिकिड़ो ई महबूब आहे जंहिं ते मां मअबूद बरहक बि पाण सलाम मोकिलींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरहबा। न रुगी मां करीम रब जी ज़ात, लेकिन मुंहिंजा बानड़ो रब चवंदो मुंहिंजा बानड़ो निहारियो मां अल्लाह जे ज़ात आदम खे बि पोइ बनायो आहे, पहिरीं पंहिंजे फ़रिश्तनि खे बनायो आहे। रब चवे थो मुंहिंजा बानड़ो उहे मुंहिंजा फ़रिश्ता जन आदम खे पंहिंजे हथनि सां बि ठाहियो आहे, उहा नूरानी मख़लूक छो त रब खे ख़बर आहे उहो ज़मानो ईंदो जो मुंहिंजे महबूब खे के नूर चवंदा के बशर चवंदा। रब चवे थो छा थियो अथव, इन्हनि ॻाल्हियुनि खां निकिरी अचो, इहे हेठियूं ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजे महबूब जो मक़ाम अञा मथे आहे। रब चवे थो ओ इंसानो मुंहिंजो महबूब तव्हां बशर इंसाननि जे दुरूद जो मोहताज न आहे, मुंहिंजो महबूब नूरानी मख़लूक जो बि मोहताज न आहे, जंहिंजे मथां ख़ालिक पाण दुरूद सलाम पढ़े उनखे कंहिंजी मोहताजी न आहे। है सुभान अल्लाह
मुझो करीम रब फरमाइंदो मुझा बानड़ो गौर कयो मां उन पंहिंजे नूरानी मखलूक जी भी गड पाण सां कुरान में गवाही ॾेई छॾी आहे त रुगी मां खुदा न रुगी मां खुदा न पर व मलाइकतहू रब इए कोन चयो त रुगी जिब्राइल अल्लाह इए कोन चयो त रुगी मीकाइल अल्लाह इए कोन चयो त रुगी इसराफील अजीब नुक्तो बयान पियो कया अजीम नुक्तो बयान पियो कया ईमान वारन आशिकन जे ला रब चयो व मलाइकतहू यानी ज़मीन आसमान जा जेतरा भी फरिश्ता हैं उहे मुझे मुस्तफा करीम ते दुरूद पढ़ंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा। लेकिन इन में जेको अजीब नुक्तो वा ओ इहो वा थदाई में आस्ते बुधाया छो त जेका प्यार वारी शइ वा लिकाए ॾींदी आहे कीमती शइ ऐं प्यार वारी शइ थोड़ी लिकाए ॾींदी आहे तव्हांखे भी लिकाए थो ॾियां कीअं थो लिकाए ॾियां त सोचो त सही त फरिश्ता जेॾी महिल सभई मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ंदा हूंदा त छा उन महिल अल्लाह जो जिक्र कंदा हूंदा न मजास चुप थी वियो बिल्कुल चुप थी वियो न ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात पंहिंजे फरिश्तन के फरमाइंदो फरिश्तो मां खुदा जे जिक्र के इया घड़ी बंद कयो मां भी दिलबर ते दुरूद तो पढ़ा तहां भी मुझे प्रिय ते दुरूद सुभान अल्लाह सुभान अल्लाह मख्फी मख्फी सुभान अल्लाह गाल समझ में आई तो हाणे हिकड़े मिनट जे ला बुधा त जंते खालिक कायनात भी दुरूद ओ सलाम नूरानी फरिश्तन जो सरदार सुदो तमाम फरिश्तन नु दुरूद ओ सलाम उन महबूब जे ज़ात लाजे कदे तू बेवकूफन वारी सोच करे नूर ई बशर जी रिट लगाई त तोखा वधीक बियो बेवकूफ केर थी तो सके मां त इते बस हिकड़ो शहर चे पांजे मंजिल जे तरफ मोटा ओ शहर कंजो आ ओ भिट धणी घोट सुणे अब्दुल लतीफ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान फरमायो अहद अहमद पाण में है अहद अहमद पाण में विचामी मुफरक सुभान आहे मुस्तगरक आलम इन असरार में सुभान अल्लाह सुभान अल्लाह कई खबर नथी पवे राज छाहे बस हिकड़ो खुदा जाने बियो चो महबूब मुस्तफा जाने खुदा की अजमतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने बस घणो शहरो शायरी नथो कया पांजे मंजिल जे तरफ वाला चो त म्या फिदा हुसैन जे बाबे कुराइड़े अज मुखे चयो त फकीर अज पंज तन पाक जो शान खोले बुधाए जा त मुजो अंदर ठरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंज तन पाक जो शान है सुभान अल्लाह ओ मुजा अजीज दोस्तो उन पंज तन पाक जो शान खोले बुधाए त अंदर ठरी पवे छो त पंज तन पाक बनाइण वारो रब्बे जुल जलाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान दलीलन में विंदुस त ॾाढो पोइते निकरी विंदुस बस थोड़ो मुख्तसिर तव्हां खे रुगी इशारो ॾियां थो बाकी वरी इंशाअल्लाह जिंदगी रही त 21 जे रात मोहम्मद उस्मान सोलंगी शायद मोहम्मद जुमन सोलंगी उते प्रोग्राम खुदा कदो वरी उते मुलाकात कंदासीं हिते सिर्फ एतिरो ॿुधायां वठो दोस्तो त उते अचो तव्हां खे वरी खोले ॿुधाईंदासीं आदम अलैहिस्सलाम जी तौबह भी पंज तन पाक जे सदके में कबूल थी हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम जी तौबह भी
पंजतन पाक जे सदके में कबूल थी दलील कुरान मां ऐं हदीस मां खोले ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। लिक ऐं छप में न। पोइ जॾहिं आदम जी तौबह पंजनि जे सदके कबूल थी त पोइ नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी बि उन्हनि यारनि जे सदके तरी। यूनुस अलैहिस्सलाम जे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट मां बि पोइ बाक़ी जेकी कुझु थियो सभु कुझु उन्हनि यारनि जे करे थियो। लेकिन मां हिकिड़ो नुक्तो ॿुधायां त पंजतन पाक बनाइण वारो केरु आहे? चओ रब्बे ज़ुल जलाल। चार यार बनाइण वारो केरु आहे? चओ महबूब मदीने जो मीर आहे। इन करे जेको आशिक हूंदो उन जो चईन यारनि सां भी प्यार हूंदो, पंजतन पाक सां भी प्यार हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक मौजू पंहिंजे खे हलंदो, लेकिन अल्लाह इस्म ज़ाता चाहे अल्लाह इस्म ज़ाता। अखर गणियो अलिफ लाम लाम अलिफ हा। अखर घणा आहिनि? गाला गाला पंज। काॾे पंजनि खां वेंदे वञी नथो सघे। न भुजा साईं। इस्म ज़ात अल्लाह उनमें हरफ पंज। खुदा जे कुदरत में हादिसो कोन हूंदो। न मुझा खुदा जे कुदरत में को बि अचानक कम कोन थींदो आहे। सभई उते तयशुदा मंसूब हूंदो आहे। जंहिं ख़ालिक काइनात पंहिंजो इस्म ज़ात ई पंजनि में बंदि कयो आहे त तूं पंजनि सां प्यार न कंदे त वेंदे काॾे? बी त वाट ही कोने का मुझा मुसलमान भा। वरी मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां अच मुहम्मद। सुभान अल्लाह। इस्म कह रखियो आहे? चओ खुदा। खुदा। खुदा इन खुदा टिन इस्मनि खे जन्नत जे पर्दनि में महफूज़ कयो हुयो। हिकिड़ो मुझे मदीने वारे घोट जो सुहिणो इस्म मुहम्मद। सुभान अल्लाह। ॿियो हसन, टियों हुसैन। पूरी कायनात जी तारीख़ खोलियो जेसिताईं मुझो मदीने जो मीर हिन दुनिया ते जलवे अफरोज़ न थियो तेसिताईं मुहम्मद कंहिंजे सम्झ में ई न आयो। सुभान अल्लाह। कंहिंजे गुमान में न आयो। कंहिं अमड़ खे हिम्मत ई कोन थी, कंहिं अबे खे ताक़त ई कोन थी। थिए बि कीअं जॾहिं खुदा चाहे ई नथो त कंहिंजे दिमाग़ में किथों ईंदो। खुदा मुहम्मद हिकु बनायो आहे, हज़ारे कोन बनाया आहिनि। उन हिक जे सदके खुदा कायनात बनाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हसन ऐं हुसैन इहे बि पाक इस्म बि अल्लाह जी ज़ात जन्नत जे हिजाब वारनि पर्दनि में हिफ़ाज़त में फरमाया। जेसिते अम्मा सोहणी ख़ातून जन्नत खे ब गुलाब जा गुलन जा वाग में कहते तारीख़ दुनिया जी पढ़ो भले यो चैलेंज। सुभान अल्लाह। कंहिंखे खुदा जी ज़ात इहे नालड़ा नसीब ई कोन कया। छो इहे अल्लाह जी ज़ात मखसूस करे छॾिया हुया। ओ मुंहिंजा दोस्तो जन खे अल्लाह ख़ास करे उन्हनि खे आम केर बि करे ई नथो सघे। बेशक बेशक। ॻाल्हि सम्झ में अचे वई न त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उन्हनि पंजतन पाक जे लाइ मार्ज़ कयो त उन्हनि खे बनाइण वारो खुदा उन्हनि सां प्यार कर। चईनि यारनि खे बनाइण वारो मुंहिंजो महबूब मदीने जो मीर आहे, प्यार कर। चईनि सां बि प्यार कर, पंजनि सां बि प्यार कर। जंहिंजो चईनि पंजनि सां प्यार आहे तंहिंजो हिते बि बेड़ो पार आहे त हुते बि बेड़ो पार आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे मुंहिंजा दोस्त मां आस्ते आस्ते अॻिते वधां। अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अज 10 मुहर्रम जी रात आ। इस्लामी मही तारीख़ जे हवाले सां इस्लाम जो पहिरो महीनो आ। हे भी 10 जी रात आ। इस्लाम जो जेको आखिरी इस्लामी तारीख़ जो आखिरी महीनो ज़ुल्हज्जा उहा भी 10 जी रात आ। हुते भी नबी जो लाल आ, हिते भी नबी जो लाल आ। हुते भी नबी जे लाल पंहिंजो ख्वाब निभायो आ, हिते नबी जे लाल पंहिंजे नाने जो वाइदो निभायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुते भी 10 हिते भी 10, हुते भी 10 ज़ुल्हज्जा हिते 10 मुहर्रमा। 10 ज़ुल्हज्जा ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुन इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजे बाबे जो ख्वाब निभायो आ। निभाइण वारो सुणो इस्माइल आ, ख्वाब लहण वारो बाबो इब्राहिम। गाला गाला बाबो
ख्वाब लहण वारो बाबो इब्राहिम, वो ख्वाब निभाइण वारो सुनो इस्माईला। मुझा दोस्त अजीज रुगी थोड़ो सरसरी निगाह रब जे कुरान करीम जे आयत जे तरफ अचा। मुझा दोस्तो अजीजो जेडी मल इन वायदे जी गाल थी रही है, या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। इन करे तो बयान कया जो इन खाग में कायनात जे अंदर कदे भी पी ऐं पुट जे दरमियान एड़ो वाक्यो कोन आयो आ। इहो कायनात जो पहिरो वाक्यो आ जो पी पांजे पुट खे चई रहियो आ, या बुनैया ओ मुझा बचड़ा जी मुझा बाबा इन्नी अरा फिल मनाम। खोले तो चवे से बचड़ा रात ख्वाब में डिठो थम, निंद्र में डिठो थम, सुतो पयो हुयुस अन्नी अज़बहुक, ख्वाब डिठुम त तोखे ज़बह करे रहियो आ। फंजुर माज़ा तरा, ॿुधा तुंहिंजो छा ख्याल आ। अकुल वारा दोस्तो जेके दुनिया जे हर ॻाल्हि में अकुल हलाईंदा हो, हिकिड़े मिंट लाइ इते भी अकुल हलायो, इहो मुनासिब हुयो। पुट चवे ह त बाबा ख्वाब ख्वाब थींदो आ, सब को लहंदो आ, तो भी ख्वाब लधो आ, तो भी इहो लधो आ त ज़बह करे रहियो आ। हुकुम कोन थियो थई त ज़बह कर, तू चवी तो ख्वाब में तोखे ज़बह करे रहियो हा। इएं भी चई सघे पियो, पर बचड़ो आ चवंदो आ न न। पी चवे तो फंजुर माज़ा तरा, बच्चा हाणे तुंहिंजो छा ख्याल आ। पी तो पुट खां पुछे ज़बह जे लाइ तुंहिंजो छा ख्याल आ। पुट जो जवाब ॿुध, या अबत फ़अल, ओ मुझा बाबा देर न कर मिंट कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। देर न कर मिंट कर, या अबा इफ़अल, देर न कर मिंट कर। अबा मूं त ख्वाब लधो आ। पी चवे तो मूं ख्वाब लधो आ, पुट चवे तो मां तो उमर बाबा इहो रब जो हुक्म थई। सुभान अल्लाह सुभान। केर इस्माईल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम के चवे, ओ मुझा बाबा देर न कर, इहो अल्लाह जो हुक्म, मां तो उमर इहो हुक्म पूरो कर। पुट पो तू कीअं कंदे, पिया पुट खां बचा तू कीअं कंदे। चवे तो सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। सुभान अल्लाह। ओ मुझा दिल बर बाबा फिक्र न कर, अल्लाह जे हुक्म सां गौर कयो। जेको जुमलो आयत कुरान जी पढ़ी थम मकसद सां पढ़ी थम। बच्चो छा तो चवे, इंशा अल्लाह मिनस साबिरीन। मुझा बाबा अल्लाह जे हुक्म सां तू पंहिंजे बचड़े के सब्र करण वारन मां लहंदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। वरी गौर कयो अहले इल्म, इएं कोन चई त सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिर। ओ मुझा बाबा अल्लाह जे हुक्म सां पंहिंजे पुट खे सब्र कंदड़ लहंदे। जे इएं चवे हा ॻाल्हि ख़त्म थी वई त सब्र जी इंतहा है। न न, जो रज़ाए खुदा है, हुक्म खुदा है, जेका काई बुझाई ना है, उहो रब इएं थो चवराए। ओ मुझा इस्माईल पंहिंजे बाबे खे चओ त इंशा अल्लाह मिनस साबिरीन। ओ मुझा बाबा मूंखे सब्र करण वारन मां लहंदे। याने बाबा सब्र जी इब्तिदा त मां थो कयां, पर उन जी इंतहा करण वारो को ॿियो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पंहिंजे बाबे जो ख्वाब पूरो कई। कद सदक़त रुया, अल्लाह चई छॾियो ऐं इब्राहिम तो पंहिंजो ख्वाब पूरो कयो। बच्चो वयो हलियो, दरमियान में घटो अचे वयो। कुरान छा चयो, ज़बहिन अज़ीम। छा कुरान हुकुम कयो, गला गला वफ़दैनाहु बिज़िबहिन। गौर कर कुरान जे मथा, जंहिं जगह ते नबी जो बचड़ो हलियो वञे,
घटो अची वञे रब क़ुरान में चवे क़ुरान करीम जे हुक्म दे निहार वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम। रब जो क़ुरान अज़ीम वडी ज़बह जिथे थियो ही कुछ ना है उहा वडी ज़बह रब न पूरी कायनात ला छा थो चवे कुल मता दुनिया कलील। हबीब ऐलान कर ये पूरी दुनिया मुख्तसरा थोड़िया रूए जमीन थोड़िया हो ज़बह वडिया जंहिं ज़बह में इस्माइल निकरी वयो घटो अची वयो उहा ज़बह अज़ीमा। हिकड़ी निगाह करबला जे मैदान दे तखण ओ बचड़न वारा सोनो इब्राहिम बचड़े जे मथा काती खणी बीहंदो आ। बचड़ो चवंदो आ ओ मुंहिंजा बाबा अखिड़िन खे ॿध त सही। काती चवंदी आ मौला अॼु मूंखे ज़ुबान ॾे त मां इब्राहिम सां कुझु ॻाल्हाए वठां। पर मुंहिंजा दोस्त आशिकल विचों रस्तो कढी करे चयो इन करे इस्माइल चवंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो अखियुनि सां ॾिसंदो आ त जिब्राइल घटो कायो बीठो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। वॾो थी वेंदो इन करे मां थोड़ो हीअं मोटा ओ अज़ीज़ा ने मन लेकिन हिकड़ी निगाह करबला जे मैदान ते त रख। उन करबला जे मैदान ते हाणे हिते ख्वाब थियो वा मुझे दिलबर हुसैन वायदो निभायो वा। हाणे इहो वायदो कॾहिं थियो आ इहो वायदो किथे थियो आ इहो वायदो कीअं थियो आ खोले ॿुधाया वया शाट करे कुंड वठी हला ॻाल्हायो। खोले साईं खोले ॿुधायो ॻाल्हायो ॻाल्हायो खोले ॿुधायो साईं। हे त फ़कीर चवंदो त सॼी राति पिया हलो पर तव्हां ॿुधायो खोले ॿुधायां त ॿुधो त वाइदो किथे थियो आहे ऐं कीअं थियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हा मुंहिंजा मिठड़ा दा वाइदो थियो आहे कहिड़ी जगह ते थियो आहे कीअं थियो आहे वाइदो आय इन्न अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत। सुभान अल्लाह। अल्लाह जे ज़ात ऐलान कयो मां अल्लाह खरीदारी कंदो हां। छा कंदो हां खरीदारी। अजीब ॻाल्हि आहे मालिक बि पाण ख़ालिक बि पाण खरीदार भाई इहो ई त मज़ो आहे दोस्त इहो ई त मज़ो आहे मालिक बि पाण ख़ालिक बि चवे तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह। रब चवे तो मुझी मर्जी आ पेनू के बादशाह कया बादशाह के पेनू कया इज्जत वारे के जलील कया जलील के इज्जत दे मथे पहुंचाया। रब चवे तो मुझी मर्जी आ छो वलिल्लाहि खज़ाइनुस समावाति वल अर्द ज़मीनी आसमान जा खजाना मा रब जाहन व इंदहु मफातिहुल गैब ये मिड़ई चाबियूं मा रब जे कुदरत में मौजूद हन। सब कुछ रब चवे तो मूं वटा रब चवे तो मर्जी बि मुंहिंजी आ मौला जॾहिं सब कुछ तुंहिंजो आ पोइ वरी खरीद फरोख्त छाजी आ या खरीदारी त इन जे लाइ कबी आ त को नफ़ो थिए थोड़ो मथे वञा मौला तूं त मालिक आ तूं त ख़ालिक आ तूं छो तो खरीद करी। रब तो चवे इहो ई त मज़ो आ इहो ई त राज़ आ जेॾी महिल मां अल्लाह जी ज़ात बाबरकात आदम खे पैदा पियो कयां मलाइकनि लुड़ कयो शोर कयो मौला इन फसादीअ खे छो थो करी चयो मान थदा थी खामोश थियो इन्नी अलम माला तअलमून।
यस्तगफिरून मलाइकन चे मौला हमदो सना जे ला असा वेठा रब चो ता भले हमदो सना कयो पर अञा को बियो राज आ ओ तहां नथा जानो ओ मां रब पंहिंजे राज खे पाण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा अल्लाह अकबर छा बुधाई दोस्त मरहबा यकीन के ई वने तो मौजू खुलंदो ई वने तो मौजू खुलंदो कुरान जो आयतूं आडो ई थी वजन बहरहाल थोड़ो कोशिश कया तो सोड़ो कह न रात गुजरी वी खबर है अजीजाने मन